नाज़िन हेडलाइन सां ॾिठियूं ते असां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। भिट शामा मुबैना अगवा थियल नौजवान क़तल थी वियो आहे। संदसि ज़ाल ज़ख़्मी थी पई आहे। ॻोठ इज़त ख़ान कोराई वासी 30 वरनि जे रांझण लंजवाणी जो गोलियूं लॻल लाश मिलियो। गुज़िल राति कार सवार हथियारबंदनि मुड़ुस ऐं मूंखे अगवा करे विया हुआ। सनम लंजवाणी जो चवणु आहे हथियारबंदनि रांझण खे क़तल करे मूंखे ज़ख़्मी हालत में रोड ते उछलाए विया। ज़ख़्मी सनम लंजवाणी जो चवणु आहे इलाइक़े वासियुनि मक़तूल जो लाश मक़ामी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। बिरशामा मुबैना अगवा थियल नौजवान क़तल थियो आहे। संदसि ज़ाल ज़ख़्मी थी आहे। ॻोठ इज़त ख़ान कोराई वासी 30 वरनि जे रांझण लंजवाणी जो गोलियूं लॻल लाश मिलियो आहे। गुज़िल राति कार सवार हथियारबंदनि मुड़ुस ऐं मूंखे अगवा करे विया हुआ। सनम लंजवाणी जो चवणु आहे त हथियारबंदनि रांझण खे क़तल करे मूंखे ज़ख़्मी हालत में रोड ते उछलाए विया। इलाइक़े वासियुनि मक़तूल जो लाश मक़ामी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तक़ीम समू। जी मुस्तक़ीम, वाक़े जे हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदो हलां त बिटशा जोगी कॉलोनी में काकनि जी ज़रई ज़मीन तां रांझण पुट पुनू लजवाणी उमिरि तक़रीबन 30 साल जो गोलियूं लॻल लाश मिलियो आहे। फौत जी राइश ॻोठ इज़त ख़ान कोराई तेलको शहदारपुर ॿुधायो वञे पियो। लाश खे मक़ामी अस्पताल पहुचायो वियो जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ वासन खे हवाले कयो वेंदो। इन सिलसिले में राति देर सां बिटशा दरगाह पोयां VIP रोड ते कार सवार नामालूम हथियारबंदनि सां फौती खे सख़्त मारकुट करे ज़ख़्मी हालत में कार में विझी फरार थी विया हुआ। जॾहिं फौती जी ज़ाल सनम खे पिण ज़ख़्मी करे बिटशा रोड ते उछलाए फायरिंग कंदा हलिया विया हुआ। जंहिं बैदि हिकु ज़ाहिरीन मासूम न्याणी पिण ज़ख़्मी थी पई, उनखे बि एतबाद रेफर कयो वियो। इन सिलसिले में फौती जी ज़ाल सनम बिटशा थाने ते बयान ॾींदे चयो आहे त कार में सवार हथियारबंदनि ॿिनि खे मूं सुञाणो। उन्हनि मां हिकु दुर ख़ान, ॿियो ज़ुल्लू आहे, जॾहिं त हिकु नामालूम आहे। हिननि जी मुंहिंजे घर वारे सां पुरानी दुश्मनी हुई। हिन चयो त जॾहिं त फौती नौजवान बि साॻिए ॻोठ सां तइल्लुक़ रखनि पई। जेके हथियारबंद हुआ उहे इज़त ख़ान कोराई जे ॻोठ सां तइल्लुक़ रखंदा, जिन जी मुंहिंजे घर वारे सां पुरानी दुश्मनी हुई जेका हलंदड़ हुई। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वाक़े जो अञा ताईं बिटशा थाने ते को बि केस दाख़िल न थियो आहे। जॾहिं त फौती जी घरवारी बिटशा वुमेन थाने ते मौजूदु आहे ऐं फौती जो लाश बिटशा अस्पताल में मौजूदु आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुस्तक़ीम अपडेट करण लाइ।